अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज असां तलारी पीढ़ी में मौजूद हूँ। माशाल्लाह गुलाबी में घेटो है। इन चैन जो मुल्क करे पियो 60,000 रुपया। चार ही सुठा डबल अडी में खूबसूरत आहिनि। चैन जो 60,000 रुपया डिमांड पियो करे। हिन में हिकिड़ो थरियो नस्ल जो ही साम्हूं है, ही गुलाबी है, ऐं हिकिड़ो जेको है हेठि कंध करे बीठो है, ही लाड़काणे नस्ल जो है। बाक़ी टे जेके ॿ जेके आहिनि से लाड़ी आहिनि, हिकिड़ो थरियो हिकिड़ो लाड़काणे नस्ल जो है। तलारी मंडी में बीठा आहियूं। मंडी में आयो माशाल्लाह तोते फैस में भलो है। उते इन डिमांड हुई 1,20,000 रुपया धाणी की डिमांड हुई। और गले में झालर में माशाल्लाह सुठो है। उम्मीद कंदुसि अॼु कोई वीडियो तव्हांखे पसंदि ईंदी। अगरि जे असांजी वीडियो पसंदि अचे तो वीडियो को लाइक और चैनल के सब्सक्राइब करे छॾिजो। हिन में हिकिड़ो ॻाढ़े कलर जो, हिकिड़ो अच्छे कलर जो, हिकिड़ो कारे कलर जो, टई घेटा आहिनि। टई माशाल्लाह सुठा आहिनि। मोबाइल ज़ूम करे तव्हांखे ॾेखारियां थो त टिनी जो डिमांड करे पियो 45,000 रुपया। टई माशाल्लाह सुठा आहिनि। हिकिड़ो वरी हैदराबादी मैसू दोस्त हथ अची वियो है, भलो छेलो है माशाल्लाह। ऐं हीअ जेको है सो बरो है। कीमत ॿिन्ही घणा है? हीअ छेली है, ॿिन्ही 40 है। 40 तो जाम, ॿिन्ही 25। हाँ, हिकिड़ो हैदराबादी मैसो है, हिकिड़ो बरो है। हीअ बरी छेली है, हीअ बिगर सिंगों में माशाल्लाह सुठी है। ऐं हैदराबादी मैसो छेलो घणा लॻा आहिनि जा तव्हांखे? अरे यार इतना पैसा तो जाम पे नहीं बुधाई। हिन बकरी घणा पैसा चाचू? घणा पैसा? बकरी 16,000 रुपया। 16,000 रुपया चाचू बकरी डिमांड तो करे, पर एतरी बकरी ख़ास ना है। माशाल्लाह छेलो ऐं छेले ॿई भला आहिनि। ॿिन्ही 40,000 रुपया घुरे पियो। तक़रीबन 28-30 में कोई शौक़ीन लॻो तो खड़ी हूंदो। काफ़ी दोस्त चवंदा त अहिड़ा छेलनि जो तव्हां वीडियो ठाहियो। भई थरिया छेला आहिनि। ऐं तलारी मंडी में, ऐं जोडे मंडी में, ऐं मीरपुर ख़ासि मंडी में अहिड़ा छेला जाम ईंदा आहिनि। ॿिन्ही जो भाउ 30,000 रुपया डिमांड पियो करे। ॿई छेला थरिया आहिनि, सुठा आहिनि, अच्छे कलर में आहिनि, ॿई थरे नस्ल जा आहिनि। हीअ वॾेरो शाहू था। माशाल्लाह गुलाबी छेलो है, गली में झालर में। और इन जा भाउ पैसा बि घुरे 32,000 रुपया। 32 घणा पैसा आहिनि? 32,000 तो ज़्यादा आहिनि। सही ॿुधाए जिते खपाइणो है। 28 है। अच्छा भाई तो 32,000 डिमांड है। आख़िरी जो 28,000 छेलियूं था। हाणे छेलियां घणा पैसा टिनी? जल्दी ॿुधाए, सही पैसा ॿुधाए जिते तोखे खपाइणियूं आहिनि। हाँ जी हाँ। घणा? 45,000 यार। 10,000 रुपया छेलियूं आहिनि। 45,000 10 खां वधि में तो 11 या थी। चलो टिनी या 35,000 बस। 35,000 मनी वेंदो। हाँ हाँ। मोबाइल थी? मोबाइल नहीं है भाई, मोबाइल कोन्हे। छेलियूं माशाल्लाह टई सुठियूं आहिनि, टई सिंधी छेलियूं आहिनि। ऐं ॿ जेके आहिनि से अच्छियूं आहिनि। हिकिड़ी ॻाढ़े कलर में, टिनी 45,000 घुरे पियो। मूं 30 चया पोइ आख़िरी फाइनल 32 खां 33 पंटीह में ॾिए थो। सही है, 50 खां मथे मां ईअं न फरहान भाउ? मां तव्हांजो फरहान परदेसी। फरहान परदेसी आहे। हर मंडी में असां गॾु हूंदा आहियूं। ऐं भाउ फरहान भाउ ॿिन्ही दुनिया घुरे पियो 50,000 रुपया। जाम पैसा बि घुरे। तक़रीबन ये 15 खां 16,000 ताईं रिढ। ऐं ॿई जेके लाड़ी आहिनि एतिरो ख़ासि न आहिनि, फेवर में न आहिनि, पर पोइ सुठियूं आहिनि। ॿिन्ही 50,000 रुपया डिमांड करे पियो, पर तक़रीबन 34 खां 35,000 ताईं मिलनि त सही आहिनि। तलारी मंडी में रिढूं जाम ईंदियूं आहिनि। उन खां पोइ घेटी माशाल्लाह सुठी है। हिन जा 30,000 रुपया डिमांड पियो करे। कारी कजली जॻह हुआ इहा तव्हां घेटी। ऐं पासे में हीअ बीठो, इहे बि रिढूं आहिनि, पर ये रेट कोन ॿुधाए छो जो सौदो लॻो पियो आहे। ॿिन्ही चाचो 45,000 रुपया डिमांड पियो करे। ॿई जेके आहिनि से छा चवंदा आहिनि कहिड़े नस्ल जो आहिनि यार? नस्ल मूंखे यादि कोन्हे बचे। जतके नस्ल जो आहिनि। हिकिड़ी चूसे कानू में, ऐं हिकिड़ी जेका आहे सा आम जो हूंदी आहे बकरी आहे। ॿई जतके आहिनि माशाल्लाह सुठो न। चाचो जेको आहे मुंहिंजो चाचो था, पर चए थोरो मथे न्यारो एंट्री थोरो कराए। ॿिया कहिड़ा हाल? ख़ुशी? बकरियां घणा पैसा? 45 न खपाईंदा घणे? सही ॿुधाए। चेक ऐं किथे जो? मापाण जो? कहिड़ी पाण? टालपुर मीर साहब। भाई मीर साहब सही पैसा ॿुधाए। चाचो था 45,000 चए पियो। हाणे लहण ख़बर घणा जो पैसा लहनि। तक़रीबन त 35,000 ताईं मिलनि त सही आहे। 50 में मांगियूं कोन, थोरी रत घटि न। बाक़ी जे रत बत हुजे ज़्यादा तो पोइ तो खबर है कटो जाए पैसा। माशाल्लाह जातन पेवर है और क्रॉस में नहीं है। अभी दूध पी रहा है। तकरीबन तो होगा 1 माह का है, लेकिन डबल अडी में खूबसूरत है। खुल के तारीफ़ कर रहा हूँ। भाई जो इसके फाइनल रेट 15,000 रुपये मांग रहा है। माशाल्लाह अच्छा बच्चा है। डबल अडी में खूबसूरत है, वाइट है और गोल्डन है। वो क्या कहते हैं, गुलाबी में है।
डबल हड्डी में खूबसूरत है। और गुलाबी सॉरी भाई जातन पेवर है, क्रॉस में नहीं है। तो भाई सिर्फ 15,000 रुपये डिमांड करा है। फाइनल जो है ना 15,000 रुपये मांग रहा है। डबल हड्डी में खूबसूरत है। तलार की मंडी जो हर हफ्ते को लगती है उस मंडी में मौजूद हूँ। माशाल्लाह डबल हड्डी में खूबसूरत है। आगे बेटा इसको चला, आवाज़ दे चला इसको। माशाल्लाह अच्छा है और तकरीबन तो 1 माह का है। अभी इसको दूध की ज़रूरत है। बाहर निकाल दे इसको, बाहर निकाल यार।